अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स, कीअं आहियो? उम्मीद आहे ठीकु ठाक हूंदो। अॼु जे हिन लेसन में असां पढ़ंदासीं तव्हांजी चौथीं क्लास जी सिंधी जो सबक़ नंबर 2 जंहिंजो नालो आहे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ठीकु आहे बाबा, सभिनी खां पहिरियां रीडिंग कयूं था, उन खां पोइ जेको अॻिते सिलसिलो आहे मशक़ुनि वग़ैरह जो उनखे असां सोल्व कंदासीं। हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके शरीफ़ में ॼावा। संदन ॾाॾे हज़रत अब्दुल मुतलिब पाण सॻोरनि जो नालो मुहम्मद रखियो। संदन वालिदा बीबी आमिना रज़ी अल्लाह ताला अन्हा खेनि अहमद जे नाले सां सॼो। अरब जे रवाज मुताबिक़ पाण सॻोरनि खे थञ पीआरण लाइ दाई बीबी हलीमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे हवाले कयो वियो। पाण सॻोरा जॾहिं 6 सालनि जा थिया त संदन वालिदा बि वफ़ात करे वई। उन खां पोइ संदन ॾाॾे हज़रत अब्दुल मुतलिब जी संभाल हेठि रहिया। अञा 8 सालनि जा मस थिया त संदन ॾाॾो हज़रत अब्दुल मुतलिब बि वफ़ात करे वियो। उन करे पंहिंजे चाचे हज़रत अबू तालिब सां गॾु रहण लॻा। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नंढे हूंदे खां ईश्वर रचना सचा ऐं ईमानदार हुआ। उन करे माण्हू खेनि सादिक ऐं अमीन सॾींदा हुआ। पाण सदाईं गौर ऐं फ़िक्र में रहंदा हुआ। हिक भेरे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अबू तालिब सां वापार सांगे शाम पए विया। वाट ते बहीरा नाले राहब मथां ककर जी छांव ॾिसी टकरीअ तां लही आयो। हिन पाण सॻोरनि जी ज़ियारत कई ऐं संदन पुठीअ मुबारक ते नबूअत जी मोहर ॾिठी। उन खां पोइ हज़रत अबू तालिब खे चयाईं त हीउ ॿारु नबी थींदो। पोइ खेसि सलाह ॾिनई त तव्हीं वापसि वञो, मतां शाम मुल्क जा हासिद यहूदी हिन मासूम खे को नुक़सान रसाईन। पाण सॻोरा जॾहिं 40 सालनि जा थिया त खेनि गारे हिरा में हज़रत जिब्राईल अमीन नबूअत जो पैगाम हाणे पहुचायो। पोइ 23 सालनि ताईं क़ुर पाक मथनि नाज़िल थींदो रहियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी नबूअत जो ऐलान कयो ऐं माण्हुनि में इस्लाम जी तबलीग कंदा रहिया। पाण सॻोरा अल्लाह साईं जा आख़िरी नबी आहिनि। क़ुर शरीफ़ में अल्लाह ताला जो हुकुम आहे, अल्लाह खे हिकु करे मञियो, उन सां कंहिंखे बि शरीक न करियो ऐं बुतनि जी पूॼा न करियो। पाण सॻोरनि जी उन्हनि ॻाल्हियुनि ते मके जा काफ़िर संदन जानी दुश्मन थी पिया। खेनि ऐं संदन साथियुनि खे तरह तरह जी तकलीफ़ ॾियण लॻा। आख़िरकार पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अल्लाह जे हुकुम सां मके मां हिजरत करे मदीने में अची रहिया। मके जे काफ़िरनि उते बि खेनि आराम सां रहण न ॾिनो। केतिरियूं ई जंगियूं लॻियूं, जिन में बदर, उहद, खंदक ऐं ख़ैबर मशहूरु आहिनि। जॾहिं मको फ़तह थियो तॾहिं पाण सॻोरनि पंहिंजे जानी दुश्मननि खे बि माफ़ करे छॾियो। कंहिंखां को बि बदिलो न वरिताऊं। संदन अहिड़ी शफ़क़त ॾिसी केतिरनि ई माण्हुनि इस्लाम क़बूल कयो। अहिड़ी तरह समूरे अरब में इस्लाम पखेड़िजी वियो। ठीकु आहे बाबा, त हेसिताईं तव्हांजी रीडिंग थी वई। उन खां पोइ असां अचूं था मश्क़ जी तरफ़। हेठियनि सवालनि जा जवाब ॾियो। हिते तव्हां 5 सवाल आहिनि, असां हिननि जी जवाबु पढ़ूं था। पहिरियों सवाल आहे बाबा, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे थञ पीआरण लाइ कंहिंजे हवाले कयो वियो? जवाबु आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे थञ पीआरण लाइ दाई बीबी हलीमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे हवाले कयो वियो। उन खां पोइ चए थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे नबूअत जो पैगाम कंहिं पहुचायो? जवाबु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि नबूअत जो पैगाम हज़रत जिब्राईल अमीन पहुचायो। सवाल नंबर 3 आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कहिड़ी तबलीग कई? जवाबु पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन माण्हुनि खे इस्लाम जी तबलीग कई। चौथो सवाल आहे, हज़रत हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके खां मदीने हिजरत छो कई? जवाबु आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी नबूअत जे ऐलान खां पोइ जॾहिं मके जे काफ़िरनि संदन खे तकलीफ़ूं ॾिनियूं त पाण सॻोरनि मदीने ॾांहुं हिजरत कई। उन खां पोइ 5 सवाल आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़िंदगीअ मां असांखे कहिड़ो सबक़ मिले थो? जवाबु हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़िंदगीअ मां असांखे माफ़ करणु, भाईचारे, इख़लाक़ ऐं ईमानदारीअ जो सबक़ मिले थो। ठीकु आहे बाबा, त हेसिताईं तव्हांजा सुवाल जवाब थियो पूरा। उन खां पोइ चवे थो हेठियनि लफ़्ज़नि जी माना ॿुधायो ऐं जुमलनि में इस्तेमालु करियो। हाणे सभिनी खां पहिरियां लफ़्ज़ आहे रवाज, जंहिंजी माना आहे रीत, रस्म या दस्तूर, जेको आम तौर ते हूंदी आहे रस्म दस्तूर। जुमिलो आहे
अरब जे रवाज मुताबिक़ नबी करीम जन खे दाई बीबी हलीमा जे हवाले कयो वियो। ठीकु आहे। ॿियों नंबर लफ़्ज़ आहे त सलाह, जंहिंजी माना आहे मशवरो। जुमिलो छा ठहंदो? हर कमु सलाह सां करणु घुरिजे। उन खां पोइ टियों लफ़्ज़ आहे पैगाम, जंहिंजी माना आहे नियापो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि नबूअत जो पैगाम हज़रत जिब्राइल खणी आया। कंहिंजो पैगाम हो? अल्लाह पाक जो पैगाम हो। ठीकु आहे। उन खां पोइ चौथों आहे त हासिद, जंहिंजो मतिलबु आहे साड़ कंदड़। उनजो जुमिलो छा ठहंदो? हासिद हमेशह नाकाम हूंदो आहे। पंजो आहे तबलीग, जंहिंजी माना आहे प्रचार। जुमिलो छा ठाहींदासीं? नबूअत मिलण खां पोइ पाण सगोरनि इस्लाम जी तबलीग शुरू कई। ठीकु आहे बाबा, इस ताईं तव्हांजा ही लफ़्ज़ माना थिया पूरा। उन खां पोइ चए थो हेठनि लफ़्ज़नि जा ज़िद लिखो, ऐं चओ त ज़िद लिखूं था हिननि जा। नुक़सान जंहिंजो थींदो फ़ाइदो, दुश्मन जो थींदो दोस्त, आख़िरी जो थींदो पहिरियों, जंग जो थींदो अमन, फतह जो थींदो नाकामी, छांव जो थींदो उस। ठीकु आहे। इहे लफ़्ज़ ईअं ज़िद थी विया। उन खां पोइ लिखियलु आहे त 12 अखरनि जी मानादार मेड़ खे लफ़्ज़ चइबो आहे। इन जो मतिलबु आहे त जॾहिं काफ़ी सारा अखर मिली वेंदा त हिकिड़ो लफ़्ज़ ठही पवंदो आहे। लफ़्ज़नि जी तरतीब वार मेड़ खे जुमिलो चइबो आहे। लफ़्ज़नि जी उहा तरतीब वार मेड़ जंहिंजो को मतिलबु निकिरे त उनखे असां जुमिलो चवंदा आहियूं। ठीकु आहे। यादि रखो त सादिक सचार खे चइबो आहे, अमीन अमानतदार खे चइबो आहे। ठीकु आहे। सादिक ऐं अमीन नबी पाक जा अलक़ाब आहिनि। उन खां पोइ बेटा अचे त तव्हांजो सबक़ नंबर 3, जेको इनशाअल्लाह असां नेक्स्ट वीडियो में कवर कंदासीं। उमेद आहे तव्हांखे पूरो लेसन समझ में अची वियो हूंदो। जेकॾहिं वाक़ई में समझ आयो आहे त वीडियो खे लाइक कयो, दोस्तनि सां शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। इनशाअल्लाह मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।